उस्ताद बुखारी जे शहर जो रहवासी हाँ, ज़रूरी थो सम्झां त उस्ताद जूं सिटरूं तव्हांजे नज़र कयां। उस्ताद चए थो जो जीव जीआरे सो जीअंदो रहंदो, जो जीव जीआरे सो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो। तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी मूंखे पक्का, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। ही त हुयूं धरतीअ जे हवाले सां ॻाल्हियूं। हाणे हलूं था मुल्कुनि जे दुनिया में। उन हवाले सां मूंखे हिकु ॻाल्हि यादि अची वई आहे। असांजो दोस्त हो जंहिंजो 2.5 फुट डिघो पेर हो ऐं मुनो फुट वेकिरो हो। भाऊ कॾहिं बि बूट कोन पातो। दोस्त शादी पियो करे, पेर उघाड़ा हुजनिसि। दोस्तनि ख़्यालु कयो त यार हाणे कोशिशि कयूं, शादीअ जो मौक़ो आहे, भाऊअ जे माउ पीउ को बूट मिली वञे। एतिरे में हिकिड़े दुकानदार वटि वियासीं, उनखे अर्ज़ु कयोसीं। उन चयो यार आहे त शर्म जहिड़ी ॻाल्हि, पर कोशिशि कयां थो। हुन बूट ॾेखारणु शुरू कया, हिन जे माउ पीउ बूट कोन मिलियो। वरी हिकिड़े ॿिए दुकानदार वटि वियासीं, उनखे अर्ज़ु कयोसीं यार असांजो दोस्त आहे न, शादी आहे थोरो ॻाल्हि ॾुखियड़ी, पर कोशिशि कर मन भाऊअ जो कमु थी वञे। हुन बूट ॾेखारणु शुरू कया। एतिरे में लाइट हली वई, ऊंदहि में सभु वेठा आहियूं। हाणे साईं जेसिताईं लाइट अचे, एतिरे में असांजे दोस्त खां रड़ निकिरी वई। चई अची वियो। मूं चयो यार छा थियो? चई यार मूं अरे माउ पीउ जो बूट मिली वियो आहे। मूं चयो यार मुबारक हुजे, तुंहिंजे माउ पीउ जो बूट मिली वियो, मिठाई खाराइजां? चई हा भाऊ खाराईंदुसि। एतिरे में लाइट आई, छा ॾिसूं त भाऊ वारो पेर बूटनि वारे खोखे में पियो हो। ॾाढा अजीबो ग़रीब सिलसिला थींदा आहिनि। ॾिसो न, हाणे असांजा दोस्त आहिनि, पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइनि था पुलिस डिपार्टमेंट में, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर हिकिड़ा दिलि सां वेंदा आहिनि ऐं हिकिड़ा वरी बेदिलिया वेंदा आहिनि। हिकिड़ा दिलि सां वेंदा आहिनि, उहे मुक़ाबिलो कंदा आहिनि। पर हिकिड़ा वरी उहे त मजबूरीअ खां वेंदा आहिनि। हाणे हिकिड़ो पोड़ो आहे जेको पंहिंजे पुट खे सम्झाए पियो थो। छा थो चएसि? अब्बा अड़ो ॾचा क्यों मारे, असां को तंग करे के तई, शर्म कोनी पई आंदी, धंधा ही कोनी पिया करदाई, 107 में चालानी, 109 चालानी, रुगो झेड़े पिया करदाई, कोई धंधा वंधा कर। आखे वाह मैं के करां? आखे पुट तूं इवें कर त तूं वञी पुलिस विच भर्ती थी। आखे वाह मैं पुलिस विच कोन वेसी, मैं को धड़ेल मार छोड़सन। अरे चरियाई के धड़ेल ते कुमार सन, धड़ेल ते कुमार सन त तूं ना शहीद थी सी। आखे वाह मैं कोन वे सही। आखे कोन वेसी त मानी भी कोन मिल सही। हाणे जॾहिं ॾिठई त बाबो मानी बि कोन ॾींदो त मजबूरीअ खां पुलिस में नी भर्ती थियो। हाणे नओं हुजे हिकिड़ो रंग रूट, ॿियो वरी ख़बर पई त जोई बिराज ते धाड़ो थो लॻे, नई लिस्ट में हिन जो बि नालो अची वियो। हमरा डॉटसन में वेठो आहे, राइफल पासे में अथसि, जान हले थी। ओ मेरा अब्बा में शहीद थी वियसि, मेरा बोई। ओ अब्बा में कुदड़ेल मार छोड़ सन बोई। पासे वारो सिपाही चएसि थो अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, असां मुक़ाबिलो कंदाऊं, ख़ैर अहिड़ी का ॻाल्हि। अदा में खुट पिया थींदा, अब्बा खे त तूं शही वेठी, शही न थिए वे। हाणे साईं हल हला नेठि हुते पहुता, सभिनी वञी मोर्चा संभालिया। हे त बेदिलियो हो न। मोर्चा संभालियनि, फायरिंग शुरू थी वई, धड़ाधड़। हिन चयो आखे यार अॼु का टल कर। हिन टली आहे कई, हिकिड़ो वॾो खामो ॾिसी उन में सुम्ही पियो, साह बि न पियो खणे। चई को बि धाड़े ॾिसंदो सम्झंदो अॻे ई गुज़ारे वियो आहे। एतिरे में जीअं फायरिंग थिए पई त हिकिड़ो धाड़ेल अचे हिन मथां बीह रहियो। चई कहिड़ो ई उथ, त हिसाब न पियो खणे। चई कहिड़ो ई उथ, त हिन गाटो मथे खणी चई वाह शहीदाना हाल पे मज़ाक कर दे हो। फनकारनि जा पंहिंजा स्टाइल आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा पंहिंजा स्टाइल आहिनि, गुफ़्तगू करण में माण्हुनि जा पंहिंजा हिकिड़ा स्टाइल आहिनि। उन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अची वई। मंज़ूर सखीरानी ॾाढो ख़ूबसूरत आवाज़, उहो आवाज़ जे आवाज़ ते असांखे फ़ख़ुरु आहे। हिकिड़ी महफ़िल में हू एॾो फ़क़ीर तबियत माण्हू आहे जो केर बि फनकार चवंदो साईं इहो गीत मां थो ॻायां त चवंदो बाबा भली ॻा। हिकिड़ी महफ़िल में मंज़ूर सखीरानी साहिबु ॻाए पियो पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ सां, त उते जेको आहे सो आरिफ़ लोहार वेठो हुजे। मंज़ूर सखीरानी साहिबु पंहिंजे अंदाज़ सां जेको आहे सो उस्ताद जूं सिटूं झुंगारे थो ऐं पोइ आरिफ़ लोहार उन गीत खे ॻाए थो। उनजो अंदाज़ कहिड़ो आहे? स्टार्ट में मंज़ूर सखीरानी दुनियादार
ॾिसणो मूंडे नेण न खणो मूंडे नेण न खणो मूंडे नेण न खणो मूंडे नेण न खणो हो दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसणो मूंडे नेण न खणो मूंडे नेण न खणो मूंडे नेण न खणो मूंडे नेण न खणो आरिफ लोहार उथी पियो मंदूर साहब खे चई पा मंदूर यार गल सुन ये जड़ा गाना है मैनू बहुत वधिया लगा है मैं गाना चाहना जी बाबा तू गा हाँ हुन जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ है आउं कोशिशि कंदुसि जेको आरिफ लोहार जो जीनियन अंदाज़ है तव्हां ताईं पहुचायां पर जे अंदाज़ वाकई तव्हांखे लॻे त सेम आरिफ लोहार जो आहे त पोइ ताड़ियूं ॿोड़ियूं वॼाइजो आरिफ लोहार इन खे कहिड़े अंदाज़ सां ॻाए थो